चाकर खान जे करे जमाल मां वॾो दरबदर थियो आहे। चाकर खान मूंखे रत जूं मानियूं ॾिनियूं आहिनि। जेसीं ताईं हिन चाकर खान खे मां चुप न कंदुसि तेसीं ताईं मुंहिंजी दिलि खे सुकून न मिलंदो। आख़िर जाबिर वारनि खे असांजे अचण जी अॻु ख़बर कीअं पई? सोट ज़रूर असांजे हमरान में ई को गद्दार लिकियल आहे। सोट मां पाण इन ॻाल्हि खां परेशान आहियां। असांजे अचण जो जाबर खे कंहिं ॿुधायो? को आहे सोट, असांजे हमरान में ई को त गद्दार ज़रूर आहे। तूं मां चवण जो हक़ विञाए वेठी आहीं। ऐं ॿी ॻाल्हि, चाकर खान, इहो कॾहिं बि न सोचिजांइ त मां हिते आई आहियां त अकबर खान कमज़ोर पइजी वियो आहे। असां रत वाहण नथा चाहियूं। छोकिरीअ खे त असां कुझु बि न ॾिनो, पर ॾाज में तुंहिंजी ज़िंदगी ऐं तुंहिंजो सिर कोमल खे बख़्शे ॾियूं था। पंहिंजी न्याणी जो निकाह त मूंसां कराई थो, पर बदिले में तोखे छा घुर्जे? बाबा, मां मरण कंथी थी, अॻिते छा खणी वेंदुसि? मूंखे कुझु न खपे बाबा, बसि रुगो हीअ जॻह मुंहिंजे न्याणीअ जे नाले ते करे छॾियो, बसि मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।